मस्ताना ॾाढो पक्को थी वियो आहीं। जे दिल खणी वियो आहीं त उहा ॻाल्हि कर। न मस्तानी, भला ईअं थी सघे थो जो तुंहिंजो मस्तानो तोखां मुंहुं मोड़े? मस्ताना, मां सुभाणे दरगाह ते ईंदसि, तूं बि अचिजांइ। मस्तानी, सुभाणे मूंखे कमु आहे, मां कोन अची सघंदुसि। मूंखां वधीक तोखे ॿियो को कमु आहे? उहा ॻाल्हि न आहे मस्तानी, तूं त मुंहिंजे साह में समायल आहे। पर छा कयूं, ज़माने कमकार सां बि त मुंहुं ॾियणो आहे न। जेकॾहिं तूं उते नथो अची त पोइ मां उते अची छा कंदसि? मस्तानी, तूं दरगाह ते ज़ियारत लाइ ज़रूर वञजां, वञी उते दुआ घुरजां, पंहिंजे लाइ बि त मुंहिंजे लाइ। मस्ताना, तोसां ॻाल्हि कई हुई मल्हाए न? कहिड़ी ॻाल्हि? इहो ई त असां कोर्ट में केस दाख़िल कयो आहे। दुआ कर त हाज़ुरीअ में कम थी वञे। छा तूं पंहिंजे मुड़ुस खां एॾी बेज़ार आहीं? मस्ताना, इहा शादी न हुई मुंहिंजे लाइ, मूंसां ज़बरदस्ती कई वई। खून भाउ में मूंखे कुर्बानी जी बकरी बणायो वियो। हाणे तूं ई सोच त हुते मुंहिंजी कहिड़ी इज़त थींदी हूंदी। राति ॾींहुं मुंहिंजो मुड़ुस मूंखे कुटींदो हो, मां त शादी खां पोइ जल्द ज़हर पी ख़ुदकुशी करे छॾिया। मस्तानी, तूं हाणे ख़ुदकुशी जो कॾहिं बि न सोचिजां। तमामु जल्द तूं ऐं मां हिकु थींदासीं। इन ई उम्मीद ते त जियां पई मस्ताना। ठीकु आहे मस्तानी, पोइ सुभाणे ॻाल्हाईंदासीं। खटू सफ़ा झोल करे वयूं न तहां का। सोना लुटे विया। भला तू दे 50 रुपया। मूं वटि काॾो आया पैसा जो मां तोखे ॾियां? पिनी पिनी त पेट थी पालिया। पैसा केॾो आया? त पोइ चओ पंहिंजे भाउ खे न त वञी कमाए। कम त मूं सोचे छॾियो आहे, रुगो अती हुकुम करे न त देरी न कयां। छाड़ीअ खां पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे, मां चवां थो न। पोइ हल न, अरे मां काॾे हलां? रेड़ी वती आहे उन ते विहारे तोखे पिनराईंदुसि। ॿियो काॾे वठी हलूं साईं? अड़े चंपा हणंदोसीं जो दून फेराए छॾींदोसीं। सही त चवई थो। ऐं हिक खां ॿ ॼणा हो, वञी पिनी अचो। पंहिंजे भाउ खे पिनरा मूंखे लाचार न आहे। अधी मां त तयार आहियां, पर हुजे को जोड़न जो हली सदा हाणे ॾेई वञ नाले अलाह जे। भलार जेका तव्हां मूंसां कराई आहे मां तव्हांखे बख़्श कोन कंदुसि। तव्हां अञा मलूक जी ॿी महिल ॾिठी कान्हे का? मूं तुंहिंजी ॿी महिल ॾिठी आहे। मूं तोखे छा कयो आहे? जाग ते ख्वाब तो ॾिसी आहे। तव्हां मूंखे अगवा कराए ज़बरदस्ती सदोरीअ खां तलाक कराई आहे। छा अधी सदोरी तोखे तलाक ॾेई छॾी? मां इन ज़बरदस्ती तलाक खे नथो मञां। जेका सीने ते बंदूक रखी तलाक कराई वञे ऐं ज़बरदस्ती तलाकनामे ते सही कराइण, मां इन खे तलाक कोन थो मञां। तव्हां अञा मलूक जी ॿी महिल ॾिठी कान्हे न? मुंहिंजा मालिक तुंहिंजा लख शुक्र जो हिन लाश मां असांजी न्याणी आज़ाद थी आहे। शुक्र न कर मल्हार, शुक्र न कर। मां हिन तलाक खे कोन थो मञां। मां कोर्ट हलियो वेंदुसि, पोइ ख़बर पवंदी तव्हांखे। कोर्ट वञी या थाणे ते वञी, हाणे कुझु बि कोन थींदो। इहो त वक़्तु ॿुधाईंदो नी त मां मलूक छा कंदुसि। हा साईं, तूं सॼी सिंध जो वाली आहे। ॻोठ खे असुल तो तबाह करे छॾियो आहे। इहा ॻाल्हि कंदे तोखे शर्म कोन थो अचे? जल बकरी धनारनि जा धक हले तो। छा ॻाल्हि आहे साईं? ख़ैर त आहे? तव्हां परेशान पिया नज़र अचो।
हाँ बानू बेगम परेशान था बानू बेगम सोचा पियो त सुभाणे छा कयां मां सुभाणे कोर्ट में हाज़िरी है उन बारे में सोचा पियो त जज साहब जे साम्हूं कहिड़ो बयान ॾियां मिल्कियत विराइण जी ॻाल्हि कयां या पंहिंजे वकील सां मशवरो करे का ॿी वाट ॻोल्हियां पूंज जो हक लगे थो उनखे हिस्सो वेराए ॾियो पोइ पूंज ॼाणे या पूंज जो नसीब असीं पंहिंजे मथां त मयार लायूं न इहो जाड़ो ख़ान मिल्कियत खे ईअं उॾाईंदो जो असांजी सालनि जी सांझियल मिल्कियत जाड़ो महीननि में उॾाए तुफ़ करे छॾींदो कूंज जी औलाद थियण खां पहिरीं इहो जाड़ो मिल्कियत जी भींग करे छॾींदो ऐं जॾहिं न कूंज जो औलाद जवान थियो वो गुरबत वारी जिंदगी गुजारे तो गुरबत वारी बानू बेगम हाणे तूं ई ॿुधाए त इहा तबाही मां तबाही आहे पंहिंजे नथनि सां कीअं कयां जॾहिं पूंज इन ॻाल्हि खे नथी सम्झे उहा ज़िद ते बीठल आहे त पोइ मां ऐं तव्हां छा था करे सघूं हिन जो मतिलब त मां इहा मिल्कियत विराए ॾेई छॾिया जे मिल्कियत न ॾींदासीं त माण्हू खेलंदा ऐं चवंदा त हुननि जी छोकिरी कोर्ट ताणी पहुती आहे पोइ बि चवंदा त माउ पीउ हुनखे हक़ हुनजो न ॾिनो जेका तबाही थियणी आहे हुनखे थियण ॾे तूं पंहिंजो फर्ज़ अदा कर ठीकु आहे बानू बेगम कूंज जे हिसे जो 1 रुपयो बि पाण वटि कोन रखंदुसि तव्हां तयार आहियो भई मां रक्षो कराइजां ॻाल्हि त ॿुध ऊंचो हलण लाज़मी आहे छा छॾ मूंखे आऊं हिते ई वेठी हुजां जादो तूं हिन सां गॾु हूंदीअ न त हिन जे हियांव खे ॾढ थी पवंदो न त खामखा उते सुस्त थी वञे त पोइ हा मामी तूं बि मूंसां गॾु हल अम्मा हाणे चई थी त खणी हलां थी दुआ कर तला करे पहिरीं हाज़िरी ते इहो कमु थी वञे जान छुटे पहिरीं हाज़िरी ते कम जो सोची न जादो अॻियां अकबर खान ते अकबर खान ईअं सोलाई असां पाण खे वठो कोन ॾींदो जो ईअं यकदम खणी असांखे मिल्कियत जो हिसो वंडे विराए ॾींदो हाणे छॾ तूं ख़बरुनि खे देर अॻई पई थिए वञी रक्षो कराए अच हा जूद थो कयां बसि वियसि आयसि पहुतो अॼु दिलबर वारा न हलणो हुयो ऐं तव्हां शहर था वञो हाँ बाबा शहर वञा पियो ज़रूरी कमु आहे हिकिड़ो अॼोको ॾींहुं मोहलत ॾियूं था असांजे कम खां वधीक तव्हांखे पंहिंजो कमु आहे सुल्तान बाबा मूंखे ज़रूरी कमु आहे तॾहिं पियो चवां अॼोको ॾींहुं गुज़री बि थो सुभाणे ॾिसी वठंदासीं हिन ॻाल्हि खे असांखां हाणे सबुर नथो थिए असांखां पुछो अथई त असांजे दिलि मथां छा थो गुज़रे सम्झां थो मां जो दर्द बाबा सुभाणे हलंदासीं अलाह भली कंदो वठी ईंदासीं तव्हांजी भेण खे छो था दिलि लायो जेकी तव्हांजी मर्ज़ी असां त तव्हांजे मथां ज़ोर बि नथा रखी सघूं मां त फाती आहियां चयो मैं न घुराई अदो अचे अदो आयो आहे सलाम ये अखियूं फाड़े तो ॾिसे अरे तूं आहे केरु इहो सवाल त तोखां मां करण वारो तूं ॿुधारे तूं कहिड़ी अरे मां चवां थो अरे तूं छा कंदे तूं छा चवंदे ओ आता हे मलूक तई मलूक जेको हिते रहंदो आहे सॼे घर जो ख़र्च त इहो ई हलाईंदो आहे न ता अरे हाणे ख़बर पहिरीं त मां केरु आहियां बाक़ी साईं तूं सचो ई माफ कर फकीर सोना लुटिया अरे तुंहिंजो बि को सोनो आहे छा छो मां बत नथो करे सघां जा हा छो न मां जॾहिं इश्क करे सघां थो त तूं छो नथो इश्क करे सघे तुम्हारे मलूक वाह तू तो ये मने शहजादो लगो जो ही अरे जे शहजादो न आहियां त को मां शहजादे खां घटि आहियां छा हा साईं वॾी ॻाल्हि आहे तूं बि पाण खे यमन जो शहजादो तो समझी अरे शहजादो न समझा त बाक़ी छा समझा तूं त सफ़ा मुकाम जी चिबई अरे इहो छा चई मां पंहिंजी बेइज्जती बर्दाश्त न कंदुसि
तूं मलुक जी ॿी महिल ॾिठी कान्हे पा वञा थो हल हल हली था हल ओ मलूक थधो थी दादू बि थधो थी मलूक हिकिड़ो 1000 खन हिनखे ॾे त पाणे माठ करे ॾींदो 1000 रांद असां रचाईसीं जेको बाज़ी आहे न इहो जाड़ो खणी बाज़ी जाड़ो खणी इहो वरी गुराम छा थो चई दादा साईं जेको हिन पंहिंजे कननि सां ॿुधी आयो आहे न उहा ई हक़ीक़त तव्हां सां बयानु कयां अदा सिधी ॻाल्हि कर हाणे तूं बि छो तो असां मथो फेराई रईस अकबर खान पंहिंजी पूरी मिल्कियत 3 हिस्सनि में विराए आयो आहे हिकु हिसो कुंज खे ॾींदो ऐं ॿियो हिसो दुआ जे लाइ रखियो अथई ऐं बाक़ी जेको टियों हिसो बचंदो न उहो हुन पंहिंजे लाइ रखियो आहे जेसि ताईं हू ज़िंदा आहे तेसि ताईं हुनजो आहे जॾहिं हू वफ़ात करे वेंदो पोइ हुनजो जेको टियों हिसो आहे उहो हिन यतीमनि में हलियो वेंदो गुराम हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध छा भला दुआ खे मिल्कियत जो पंहिंजो हिसो लिखी ॾिनो अथसि न दादा साईं किथे उहो बि पाण वटि रखंदो बाक़ी 1-2 ॾींहंनि में कुंज खे हिसो लिखी ॾींदो जंहिं मथां जाड़ा ऐश कंदो ऐं बाक़ी मां दुआ जी मिल्कियत हासिल करण लाइ अञा अलाए केतिरा साल महीना अकबर खान जा बूटा पॉलिश कंदो रहंदुसि अदा साईं तव्हां जेको बि मंसूबो ठाहियो न उहो नाकाम हाणे नओं ड्रामो रचाइण जो फ़ाइदो कुझु बि न आहे राणा खान जा सदाई ॾस उबता हूंदा आहिनि ऐं पाण खे वॾो माहिर सम्झंदो आहे तोखे त ॻाल्हाइण जो वारो मिली 2 मिंट बस न थी करे वेही थोरो मूंखे सोचण ॾे त आख़िर इहो रांदि कीअं रचाइजे हाणे तुंहिंजी सलाह खां मां ईअं सही आहियां जीअं न मां चवंदसि ईअं कबो भले भले वॾी आई आहे राणे खे सलाह ॾियण अकुल जी अकाल छो मां हाणे तो जेतिरो बि अकल कान रखंदी आहियां छा अधी बस कयो जेकॾहिं तव्हां पाण में विढ़ंदा रहंदव त सलाह कीअं कंदासीं गुलाम तूं मूंखे इहो ॿुधाए त छा इहा तोखे पक आहे त ॾींहं ॿिनि में अकबर खान जाड़े वारनि खे मिल्कियत वंडे विराए ॾींदो हा दा मां पक सां थो चवां कूड़ थोरो ई थो ॻाल्हायां न जाड़ा खान कोरट में केस कयो आहे कोरट में अदा साईं अॼु कोरट में पहिरीं हाज़िरीअ ते अकबर खान जज खे चयो आहे त मां ॾींहं ॿिनि में मिल्कियत जो हिसो विराए कुंज खे ॾींदुसि ऐं अची घर में भानो बेगम सां ॻाल्हि कई थी जेका मूं हिन पंहिंजे कननि सां ॿुधी आहे ऐं उहा ई मूं अची तव्हांजे अॻियां बयानु कई आहे हाणे ॿुधायो त हाणे छा कजे गुलाम तूं हीअं कर तूं हे किसो जीअं हले थो न तीअं तूं हिनखे हलण ॾे मां अॻिते सोचां थो त करणो छा आहे ठीकु आहे दादा साईं जेको तव्हांजो ईअं ई कंदुसि अरे जाड़ा खान तुझा जाता अकबर खान जो करे छॾी थी कोई ॾे बस जाड़ा बस हाणे बीही बरो पता ये फेरियूं पाए पे खड़ी सप को करी जातो ये समझ न मूंखे पर लॻी आहे अथई पर दिल थी चए त ॻोठ जे गिटनि में नचंदो कुटंदो सिधो वञी धीअ जे अंगण ते बीहा ऐं हियावत मुंग डरियासि जातो इन माई वटि वॾो सोना बसि ईअं सम्झो त फिरोन सॼो सोने ने टिगे ॾेई वञाइजा बस हाणे एॾी तकड़ बि न कर पहिरीं वञी मिल्कियत त लिखाराए अच न पाण वारी ने भेण खां हा पोइ ये कागर हथ में कर पोइ ख़ुशियूं मल्हाए पोइ ये ठेंग टपा ॾिजाए किथे इहे न थिए या तुंहिंजा इहा ठेंग टपा ॾिसी अकबर ई न बदलजी वञे मामी हाणे बाबा कोन फिरंदो जॾहिं जज साहब जे साम्हूं मुंहिंजो हिसो लिखी ॾेई आयो आहे त मूंखे ज़रूर मिलंदो ॾिठी न कल्हो की छोकिरी तोखां सियाणी उनखे पूरी ख़बर आहे पूरी पक अथसि कोर्ट खां जेको माण्हू इनकार कंदो न धू जेल में हाणे तूं मूंखे ॿुधाए त इहो अकबर खान
ज़मीन जे चंद नंबरनि जे करे जेल में वञणु पसंदि कंदो? हा आं बि इहो ई चाहियां थी न त जल्द खां जल्द मुंहिंजी कुंजड़ीअ खे हिसो मिले, जी मुंहिंजी कुंजड़ीअ खे बंगला, कारियूं ऐं नौकर चाकर मिली वञनि असांखे। हा ओए कार बंगलो ख़रीद कंदासीं, पोइ पिया इहा नचका कजे। अकबर खान जा ॾींदा ठीकु आहे। तेरी हीअ कार ॾिसंदी हीअ कार। बाबा साईं, जेकॾहिं तव्हां मिल्कियत वंडे कोन ॾींदव त जाड़े में एतिरो दम ई कोन्हे जो तव्हां खां मिल्कियत ज़बरदस्ती वंडे विराए वठे। गुराम अजाई कयल मां नथो चाहे, मिल्कियत त उहे ॾियणी आहे, अॻे या पोइ। मां पंहिंजे पाण ते माण्हू खिलाए नथो चाहियां। बाबा जानी, कुंज समूरी मिल्कियत संभाले कान सघंदी। मामा वारा कुंज खे डटा ॾेई समूरी मिल्कियत विकणी कंदा पट उन खे। उकी खपाए छॾे, उन में असांजो छा? कुंज जो जेको हिसो आहे उहो त असांखे ॾियणो पवंदो। बानू बेगम, तपेदार खे मूं चयो आहे उहो सुभाणे ईंदो। बाबा गोराम, तूं जाले खान सां गॾिजी वञे ऐं हुनजो हिसो हुनखे किथे ॾिजो। बाक़ी मां अकाउंट जांच कयां, ॾिसां केतिरा पैसा आहिनि, उहो बि मसलो हुननि जो हिकु ॿिनि ॾींहंनि में मां हल करे छॾींदुसि। छा बाबा साईं, उनखे तव्हां कैश बि ॾींदव? हा पुट बाबा, उन्हनि जे हक़ मां हिकिड़ो रुपयो बि पंहिंजो पाण वटि न रखंदुसि। मासी, हाणे हिन मस्ताने जी सोच हिन जो छा कजे? हाणे त हथनि मां वञे थो निकिरंदो। हथियार खणण खां ईअं सुठो आहे दीवानो हुजे, घटि में घटि कंहिंखे नुक़सान त न ॾींदो न। छा आहे? कोर्ट जो नोटिस आहे। सुभाणे न ॿिए ॾींहुं असांखे कोर्ट में हाज़िर थियणो आहे। दादा, वरी इहा कहिड़े केस जी ज़मानत ज़ब्त थी? ज़मानत कंहिंजी बि रद्द न थी। जेको सावण वारनि तलाक जो केस दाख़िल कयो आहे, ही उन जो नोटिस आहे। न न, ईअं नथो थी सघे। मां राणी खे तलाक कॾहिं बि कोन ॾींदुसि। हाणे उते तुंहिंजी हिक बि न हलंदी, फैसलो जज साहब जो हूंदो। असां जॾहिं उते वेंदासीं न, केस बि हलंदो। 2 तारीख़ुनि ते न वयव, पोइ त पुलिस तव्हांखे ॿधी खणी वेंदी। दादा, हू त ॾिस, मासी त केॾो ख़ुशि थी थिए त जीअं पुलिस असांखे ॿधी खणी वञे। मां त तव्हांखे पहिरियों ई चयो, हुननि खे एतिरो तंग न कयो जो हो होश मां निकिरी वञनि। तव्हां मुंहिंजी हिक बि न ॿुधी। हाणे इहो नोटिस इन जो नतीजो अथव। दादा, हाणे छा थींदो? कुझु न कुझु त करणो ई पवंदो। जेसिताईं धुर राज़ी नथी थिए ऐं सावण वारा केस ते हथ नथा खणनि, तेसिताईं कुझु बि न थींदो। मुंहिंजी सलाह वठो त सुभाणे सावण ॾे हलिया वञो, उनखे राज़ी कयो। इहो निभागो कॾहिं बि राज़ी न थींदो। दादा, वरी बि कोशिश कर, मुझे करे। प्यार करे थो कोई कैसा, प्यार करे थो कोई कैसा। असां मरीज़ इहो आहे न। हा उस्ताद, इहो थी हिननि खां जे ॾिसी न त हिननि मां अड़जी वेंदुसि। अचनि त कयूं थो मुक़ाबिलो। दुनिया जलाली खुटी थी खणई, जे आया त भञे छॾींदो। करे छा थो उस्ताद? इहो असांखे कुएं जी ॿिली वांगुरु हिरकाए थो, हिरकाए वञी कोरकी में ठोकी थो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे राब, त पोइ पेर ॾाहे।
थोरो हेॾा ईंदे। माफ कर फकीर, सोना लुटिया। अरे हेॾे अच न, परे खां बकवास छो थो करी? हेॾे अच, हलो हिकमत खाने ते। तो लाइ असां ताक़त वारो फौलाद तयारु कयो आहे, फौलाद। भाऊ इहो वञी पंहिंजो फार्मूलो तव्हां कयो। मां असल ब्रूसली लॻो पिया, ब्रूसली त ॼाण न कुट को ख़बर कान्हे त जुड़ियो जलाली आहे, जलाली। वाह जुड़िया तुझी ले उसादे पेटा पेटा छोरी जो दिमाग खराब थी वियो अथई। अदा वारा त अॼु अचणा हा न? हाँ, पर ख़बर नथी पए त अलाए छो न आया। थी सके तो सोचण जे लाइ असांखे हिकु ॾींहं जी मोहलत ॾिनी हुजनि। मुंहिंजा भाइर अहिड़ा आहिनि त कोन जो कंहिंखे मोहलत ॾियनि। मता सुधरी विया हुजनि। सुधरण वारे ॾींहुं मुंहिंजा भाउ ॼावा ई कोन हुया। अमा वक़्त जूं ठोकरूं इंसान खे सुधारे थियूं छॾनि। थी सके थो त तुंहिंजे भाइरनि में बि सुधारो अची वियो हुजे। चाचा इहा अणथणी ॻाल्हि आहे। मुंहिंजा भाइर जेतिरियूं ठोकरूं खाइनि था न ओतिरो बिगड़नि था, सुधरनि कोन था। हू डिंगा त डिंगा ई सही, पर असां बि तोखे उन्हनि जे हवाले ओसि ताईं न कंदासीं जेसि ताईं हू तुंहिंजी ज़िंदगी जी ज़मानत नथा ॾियनि। रेस अकबर खान विच में आहे, उहो ज़मानत ज़रूर खणंदो। ऐं लाइक़ु माण्हू आहे, उन मथां भरोसो करे सघिजे थो। जी चाचा, जेकॾहिं रेस विच में अचे थो पोइ सही आहे, उहो ई मुंहिंजे भाइरनि खे ज़िद तां लाहे सघे थो। तुंहिंजा भाइर भला कहिड़ी मिटी जा ठहियल आहिनि? अदा हूंदा कलराटी मिटी जा ठहियल, जेके टूह जी पाणी सां ॻोयो वियो हूंदो, तॾहिं त कोड़ा ज़हर आहिनि। सही तो चई अदा, आहिनि त वाकई कड़ा टूह, पर पोइ बि मुंहिंजा भाइर आहिनि। भले हू मूं ते लख सितम कनि, पर पोइ बि मुंहिंजे हिन दिलि में उन्हनि जे लाइ मोहबत आहे। भेण खे कुदरत वारे ठाहियो ई मोहबत वारी मिटीअ मां आहे। अमा कातुल भाव सां बि नफ़रत नथी करे सघे। असांजी त इहा ई दुआ आहे त सदोरी खैरन सां पंहिंजे घर पहुचे ऐं उनखे उते उहा ई इज़त मिले जंहिंजी ही हक़दार आहे।